मुफ्ती साहब सजदे में वञण जो छा तरीक़ो आहे? पहिरियां गोॾा ज़मीन ते रखजनि या हथ? उलमा अहनाफ जो जेको तरीक़ेकार आहे उहो इहो आहे त जॾहिं माण्हू सजदे में वञे त जेके आज़ा सजदे वारा ज़मीन जे ज़्यादा क़रीब आहिनि सभ खां पहिरियां उहे आज़ा ज़मीन ते रखना। क़याम जी हालत में तव्हां ॾिसो सजदे जा 8 आज़ा आहिनि, 2 पेर, 2 गोॾा, 2 हथ, नक ऐं पेशानी, 8 आज़ा। जॾहिं माण्हू सजदे में वञे त सजदे में सभ खां क़रीब तर कहिड़ो उज़ू आहे? पेर त उअं ई ज़मीन ते रखियल आहिनि, उन खां बाद जेको क़रीब तर उज़ू आहे ज़मीन जे उहो छा आहे? गोॾा आहिनि। त पहिरियां गोॾा ज़मीन ते रखणा आहिनि, उन खां बाद क़रीब तर कहिड़ो आहे? हथ आहिनि, उहो हथ ज़मीन ते रखणा आहिनि। उलमा अहनाफ जो तरीक़ेकार इहो आहे, छो त हिकिड़े सहाबी हज़रत वाइल बिन हजर रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत फरमाइनि पिया, मां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे नमाज़ पढ़ंदे ॾिठो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं सजदे में विया त सभ खां पहिरियां गोॾा नबी साईं ज़मीन ते रखिया, उन खां बाद हथ मुबारक नबी साईं ज़मीन ते रखिया। त इन हदीस जे मुताबिक़ उलमा अहनाफ जो तरीक़ेकार बि इहो आहे, जॾहिं सजदे मां उथो त जेके आज़ा ज़मीन खां ज़्यादा परे आहिनि, दूर आहिनि, सभ खां पहिरियां उहे आज़ा खणणा आहिनि। परे उज़ुव कहिड़ो आहे? सभ खां परे पेशानी ऐं नक आहे। सभ खां पहिरियां चहिरो खणणो आहे, उन खां बाद हथ खणणा आहिनि, उन खां बाद गोॾा। इहो हिकिड़ो शरई उसूल आहे। जेकॾहिं को शख़्स अॻ में हथ रखे थो, गोॾनि खां अॻ में हथ ज़मीन ते रखे थो, त नमाज़ उनजी बि थी वेंदी। ईअं न जो नमाज़ टुटी वेंदी, नमाज़ ख़राब थींदी, नमाज़ थी वेंदी। लेकिन हिकिड़ो जेको सुहिणो तरीक़ो आहे उहो इहो ई आहे त अॻ में गोॾा रखजनि, उन खां बाद हथ ज़मीन ते रखजनि।